जय झूलेलाल, हरे कृष्णा। मां सिंधियाणी कंचन सुनील खत्री तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां। अॼु जे हिन व्लॉग में जेको आहे दामोदर मास चैलेंज जो नओं ॾींहुं असांजा कृष्ण जो मस्तु मस्तु प्यारो प्यारो श्रृंगार कयो। श्रृंगार करण खां पोइ असां डिसाइड कयोसीं कि असां मंदिर में वञी करे दीपदान कंदासीं। उन लाइ कैब बुक पिया कयूं, पर शायदि जाम ट्रैफिक हुई रस्ते में, त कैब बुक ई न पई थिए। जाम देरि वेट थियण खां पोइ असां ऑटो बुक कयो। फाइनली असां ऑटो में निकितासीं। शुरूआत में रस्तो ख़ाली हो, लास्ट में बि ख़ाली हो, लेकिन विच में भयंकर ट्रैफिक हुई भिवंडी बाईपास जे हिते। जीअं तीअं करे असां पहुतासीं भिवंडी इस्कॉन टेम्पल में। जीअं ई असां एंटर थियासीं, मन हिकदमि शांति थी वियो। ईअं लॻो असां पंहिंजे घर में पहुची विया आहियूं। एॾो आनंद पियो अचे हुते। जीअं ई एंट्री मिली, जीअं ई असां बोर्ड ॾिठोसीं इस्कॉन जो, हा मज़ो ई अची वियो। एंट्री करण खां पोइ ॾिठोसीं त सभु हुते दीपदान करे रहिया हुया, छो त इस्कॉन टेम्पल में दामोदर मास में हर ॾींहं ते 7 बजे खां 8:30 बजे दीपदान थींदो आहे, जंहिंमें उहो तव्हांखे पाण ई दीप ॾींदा आहिनि। इन केस अगरि तव्हां घर मां न खणी आया आहियो, विसरी विया आहियो, जेको बि कारण हुजे, उते तव्हांखे दीप मिली वेंदो। आराम सां तव्हां दीप खणी करे पंहिंजो अर्पण करे सघो था। ऐं मंदर में दीप दान करे ईअं लॻो कि हर हिकु लौ जीअं मन जे अंधेरे खे मिटाई रही आहे। उन ते ई यादि अची वियो गीता जे 2 अध्याय जो 50 श्लोक, योगः कर्मसु कौशलम। जॾहिं भक्तीअ सां कमु कंदा आहियूं त योग पाण ई ठही वेंदो आहे। अॼु सम्झ में आयो कि दीपदान सिर्फ़ु ॿाहिरी रोशनी न आहे, अंदर जे अहंकार खे बि पिघलाईंदो आहे। अगरि तव्हांखे इहो दीपदान जो चैलेंज पसंदि अची रहियो आहे ऐं वीडियोस पसंदि अची रहिया आहिनि, त लाइक कयो ऐं शेयर कयो हर हिकु उन सां, जंहिंखे तव्हांखे लॻे थो कि भक्तीअ में अॻियां वधणु था चाहिनि या तव्हांखे उनखे भक्तीअ में इन्वॉल्व करिणो आहे। इहो ज़बरदस्त महीनो आहे भक्ति शुरू करण जो, त इनखे बिल्कुलु न गवाइजो। मिलूं था सुभाणे। तेसि ताईं हरे कृष्णा, जय झूलेलाल। Hare Krishna, Krishna Krishna